जी बिल्कुलु ॾिसो कुझु ॾींहं अॻु जेको आहे माई कोलाची वेझो फाटक जे वेझो जेको आहे 4 लाशूं मिलियूं हुयूं, जंहिंमें इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। उनखां पोइ पुलिस पारां कार्रवाई कंदे मुख्य जेको जवाबदार आहे मंसूर, उनखे गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंजी हिन वक़्तु मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेकी केमाड़ी जांच पुलिस आहे उहा करे रही आहे। इन हवाले सां असां सां SSP जांच केमाड़ी तौहीद रहमान मेमण साहब मौजूदु आहे। उन्हनि सां इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। सर, वॾी महिरबानी, जवाबदार एतराफ़ कयो आहे, छा चवंदो इन हवाले सां उनखे गिरफ़्तार उहो थी चुको आहे? जी, हे 2 जनवरी ते हिकिड़ो ॾाढो अनफॉर्चुनेट इंसिडेंट थियो, जंहिंमें पुलिस खे इतला मिली त 4 डेड बॉडीज़ जेके आहिनि उहे कंहिं गटर में पयूं, जंहिंमें हिकिड़ी औरत हुई, हिकिड़ी नंढड़ी ॿार हुई ऐं 2 उन में छोकिरा हुया। उन्हनि जी तक़रीबन उमिरि 12, 13 ऐं 14 साल आहे। पोइ पुलिस उते रिस्पॉन्ड कयो, क्राइम सीन ते पहुती, डेड बॉडीज़ कस्टडी में वठी ऐं जेके फॉर्मेलिटीज़ आहिनि उहे पूरियूं कयूंसीं। ऐं उन में पोइ उन में डेड बॉडीज़ जी शनाख़्त जे लाइ असां पिक्चर्स वग़ैरह सर्कुलेट कयूंसीं। त उन में जेको उन औरत जो भाउ हुयो मुस्तफ़ा, उन्हनि खे आइडेंटिफाई करे ऐं उन अप्रोच कयो पुलिस खे। उन चयो त इहे मुंहिंजी भेण ऐं उनजा ॿार आहिनि। पोइ FIR बि रजिस्टर थी। उन में फर्दर इन्वेस्टिगेशन असां कईसीं त उन खां उन हिकिड़े माण्हू ते जंहिंजो नालो मसरूर हुसैन आहे, उन जे नाले ते शक कयो त हे इन मुआरी भेण सां इन जो नाजाइज़ तालुकात हूंदा। उनखे इहो शक आहे त हे इन क्राइम में मुलविस थी थो सघे। पोइ पुलिस प्रॉम्प्टली रिस्पॉन्ड कयो ऐं रेड करे उनखे अरेस्ट कयो ऐं दौरान इंटरोगेशन उन इहो इंकशाफ़ कयो त बिल्कुलु चइनी के हिन ई क़तलु कयो आहे तेज़ धार आला सां, जंहिंखे जेको तक़रीबन बुचर्स या उहे बि यूज़ कंदा आहिनि उनखे गोश्त खे कटण जे लाइ। पोइ जॾहिं वजह पुछा कराई वई त तव्हां छो मारियो, उन चयो त 2021 में हे इन जी पड़ोसन हुई हिते ई हिन में डॉक्स जी एरिया में। उते उन्हनि जो राब्तो थियो, हलवाए थियो, पोइ उते ई उन्हनि जो तालुकात थियो। मीनवाइल इन्हनि जो पंहिंजी मुड़ुस सां तक़रीबन डेली बेसिस ते लड़ाई झगड़ो थींदो। पोइ माली कंस्टेंट्स जी वजह सां हिननि वरी शिफ्ट थी विया खारादर जी एरिया में। मीनवाइल 2024 में हिननि जी डिवोर्स थी वई। डिवोर्स खां पोइ त हिन जो रस्तो वरी खुली वियो। हे तक़रीबन गॾु ई हुन सां रहणु शुरू कयो। त जीअं ई ऑफिस तां वापसि ईंदो, वापसी ते हिन वटि ईंदो ऐं हिन सां हिन जे घर स्टे कंदो। तक़रीबन 11-12 वॻे वरी पंहिंजे घर हलियो वेंदो हिते आगरा ताज में। वजह हुनजी इहा ई हुई त सरेदस्त इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त हे बि चए त हे मूं ते हाणे इलाही बर्डन थी पियो, छो त हिन जी पंहिंजी बि शादी थियल आहे, 4 ॿार आहिनि हिन जे, ऐं हिन जी सैलरी तक़रीबन 1.25 लख रुपया हुयो। हिकिड़ी गारमेंट्स फैक्ट्री में डिज़ाइनिंग जो कमु कंदो आहे। 1.25 लख में ज़ाहिर आहे पंहिंजी फैमिली खे बि सपोर्ट करे, वरी हिन जा बि 3 ॿार हुया, उन्हनि खे बि सपोर्ट करे। अच्छा, इहो ॿुधाइजो त हिन जी गिरफ़्तारी कीअं अमल में आंदी वई? तव्हां ॾिसंदा आहियो त कराची में मुख़्तलिफ़ अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि ऐं इन्हनि अहिड़े जवाबदारनि खे तमामु गिरफ़्तार करण में ॾुखियाई पेश ईंदा आहे। हिते क्विक रिस्पॉन्स कयो आहे तव्हां, या त अमजद शेख साहब ऑपरेशन पुलिस, उनखां पोइ जॾहिं केस दाख़िल थियो त पोइ हाणे तव्हां जांच शुरू कई आहे, त इहो मतिलबु क्विक रिस्पॉन्स थियो आहे? कीअं सम्झो था हुनजे भाउ जी निशानदेही ते इहो जवाबदार जल्दी गिरफ़्तार थियो आहे? जी बिल्कुलु, पुलिस जे लाइ बि हिकिड़ो वॾो चैलेंज हुयो, छो त हे तमामु हिकिड़ो हाईलाइटेड केस हुयो, जंहिंमें ज़ाहिरी आहे 3 मासूम ॿार हुया ऐं हिकिड़ी औरत हुई। पोइ हिकिड़ी जॉइंट एफर्ट्स करे ऐं फ़ौरन इंफॉर्मेशन जी बेसिस ते असांखे ख़बर पई त हे पंहिंजे अपार्टमेंट में आहे। पोइ उते असां जॉइंट रेड करे हिन खे अरेस्ट कयोसीं ऐं इहो केस इन तरह माना कंप्लीट थियो आहे। हाणे ताज़ी अपडेट छा आहे? हुन इतराफ़ कयो आहे, का बि जुर्म क़बूल कयो अथई त उनको इहो जुर्म थी वियो आहे, ॾोह थी वियो आहे? बिल्कुलु हुन एतिराफ़ बि कयो आहे ऐं जंहिं बाइक ते ॿारनि खे खणी वियो क्राइम सीन ते, उहा बाइक बि रिकवर्ड आहे। वरी डेड बॉडीज़ जे मथां हुन जेको कंबल उछलायो उहो बि रिकवर्ड आहे, ऐं जेको वेपन ऑफ ऑफेंस आहे उहो बि रिकवरी जे प्रोसेस में आहे। त उहे सभु शयूं माना रिकवर्ड आहिनि ऐं जेके कंफर्म कनि थियूं त हे ई मुलज़िम आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी। जी बिल्कुलु, ॾिसो हे माई कोलाची फाटक वटि जेके 4 लाश मिलिया, उन हवाले सां SSP जांच तौहीद रहमान मेमण साहब सां ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो इहो चवणु आहे त जेको जवाबदार आहे मसरूर, जेको इन क़तल में मुलविस आहे, ऐं इहो इतराफ़ करे चुको आहे। जेके उनजे कब्ज़े मां सामान आहिनि, कंबल ऐं ॿियो जेको सामान आहे उहो बि हथु कयो वियो आहे, ऐं उन इहो इतराफ़ कयो आहे त उनखां इहो ॾोह थी वियो आहे। SSP जांच केमाड़ी जो चवणु आहे त इन हवाले सां उनखां जेकी वतकीर जांच आहे उहा बि शुरू कई वई आहे।